हैदराबाद में साहत चतर अकेडमी पारा नामियारी शायरा डॉक्टर पुष्पा वल्लभ जी किताब गुल बहर जी मौसम जी मोहरती तकरीब मुनक़िद थी। तकरीब की कार्रवाई नसीर मिर्ज़ा हलाई। तकरीब में वलीराम वल्लभ, नूरुल हुदा शाह, अमर सिंधु, अतिया दाऊद, शबनम गुल, अदल सुब्रो, ताज जोयो, न्यास पहाड़, मोहम्मद अली पठान, ज़ैब सिंधी ऐं ॿियनि ख़िताब कयो। मुक़ररनि ख़िताब कंदे चयो त पुष्पा वल्लभ जी नसरी नज़म जो ही टियों किताब आहे। पुष्पा जो थोरो लिखियल आहे पर बहितरीन लिखियल आहे। हिन चयो त पुष्पा वल्लभ ज़िंदगी जा गीत लिखिया आहिनि। पुष्पा शाइरी जी ॾुखी सनफ़ नसर जी चूंड कई आहे ऐं अॼु जी कामयाब शाइरी तौर साम्हूं आई आहे। मुक़ररनि चयो त पुष्पा वल्लभ हिन किताब ते 13 साल लॻाया ऐं उन खां पोइ हिकु ख़ूबसूरत शाइरी जो मजमूओ असांजे साम्हूं आंदो। पुष्पा पंहिंजी शाइरी में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि खे शामिल कयो आहे। हिन चयो त पुष्पा समाजी मसइलनि खां बाख़बर रही आहे। जबरी मज़हब जी तब्दीली, कारोबारी बीमारियूं, थर जा मसइला ऐं औरतुनि खे ताक़तवर बणाइण हिन जी शाइरी जा मौज़ू आहिनि। हिन चयो त नसरी नज़म मुस्तक़बिल जी शाइरी आहे। पुष्पा वल्लभ खे सिंधी शाइरी नई सुञाणप ॾिनी आहे। पुष्पा वल्लभ शाइरी में नयूं अलामतूं ॼाणाए शाइरी खे मुनफ़रद रंग ॾिनो आहे। मुक़ररनि चयो त वलीराम वल्लभ जो घर इल्म ऐं अदब सां मालामाल आहे। पुट ऐं धीअरूं आला तालीम याफ़्ता हुजण सां गॾु सिंधी अदब सां जुड़ियल आहिनि। उन खां अॻु डॉक्टर पुष्पा वल्लभ जे भाउ डॉक्टर कमलेश्वर आजियाणी जी तकरीर कंदे चयो त पुष्पा जी शाइरी जे किताब में तरक़ी, सिहत, औरतुनि खे ताक़तवर बणाइण, माहौलियात खे बचाइण ऐं फितरत सां प्यार करण जो तसवुर ऐं पैगाम मौजूदु आहे। तकरीब में अनीता, कमलेश्वर, हुमेरा शम्स ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।